धरतीअ ते धाड़ा सिंधूअ ते धाड़ा केनाल समूरा बंद कयो। मलकानी शरीफ में चांडिया बिरादरी जो कैनालन खिलाफ एहतजाज। चांडिया बिरादरी जे माण्हुनि पारां पाणी जी खोट खिलाफ सिंधु ते धाड़े ऐं कैनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻवानी ॾाड़ू खान चांडियो, जलाल खान चांडियो, बख्शल चांडियो, असलन चांडियो, नज़र मोहम्मद चांडियो ऐं मोहम्मद ज़मिया चांडियो कई। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं पली कार्ड खणी नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणो सिंधु ते नाजाइज़ वालार करे पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि ज़रीरी ज़मीनूं सुकी वयूं आहिनि, पीअण जो पाणी दस्तियाब न आहे। हिननि इल्ज़ाम लगायो त हुकूमत पाणी बंदि करे असां सां ज़्यादती करे रही आहे ऐं यज़ीदी किरदार अदा करे रही आहे। असांजो पाणी बंदि करे गैर कानूनी कैनाल वाहे ग्रीन पाकिस्तान मंसूबे तहत असांखे तबाह कयो पियो वञे। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो संदुनि इलाइक़े खे फौरी तौर ते पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुज़ाहिरीन चयो त असांखे कैनाल कंहिं सूरत मंज़ूर न आहे, मरी वेंदासीं पर सिंध ऐं सिंधु न छॾींदासीं। एहतजाज दौरान रोड ब्लॉक थियण सबबि ट्रैफिक बि मुअतल थी वई। मक़ामी इंसानियत सां ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि मुज़ाहिरो जारी रहियो। आख़िरी इतलान ताईं मुज़ाहिरो जारी हो। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।